सोशल मीडिया जे गाने चाहत फतेह अली खान जे नए गाने बदू बदी यूट्यूब ते एडी शोहरत माणी हुई जेडी असल गाने के भी न मिली हुंदी। छो त गाने के यूट्यूब ते 27 मिलियन यानी 70 लख का वधिक भेरा ॾिठो वियो हो। चाहत फतेह अली खान जो इहो गानो कॉपीराइट स्ट्राइक जे करे यूट्यूब तां हटायो वियो आहे। चाहत फतेह अली खान जो इहो गानो असल में 1973 में रिलीज थियल पाकिस्तानी फिल्म बनारसी ठग जे गाने बदू बदी जो रीमेक हो ऐं असल गानो लेजेंडरी गायणी नूरजहां गायो हो। हिन गाने खां पोइ माण्हुनि में इहो बहस हली रहियो हो त असल में बदू बदी जी माना छा आहे। सोशल मीडिया ते बहस कंदे हिकु नारी सबात ज़करिया नाले वाइपेदार लिखियो त मां हिकु भारतीय पंजाबी दोस्त खां पुछियो त उन चयो त बदू बदी जो मतिलबु त छेती छेती यानी जल्दी जल्दी आहे। मुंहिंजो मुड़ुसु चवे थो त इन जो मतिलबु अजायो या हरू भरू आहे। उन ई नारीअ खे जवाबु ॾींदे अॻूणे वाइपेदार फवाद चौधरी जो चवणो त बदू बदी जी माना आहे बिना मर्ज़ीअ जे ज़बरदस्ती करणु या अहिड़ो कमु जेको अवां जे अख़्तियार में न हुजे। नूरजहां जो गानो इन ॾिस में चयो वियो हो त अखियुनि ते को अख़्तियार नाहे रहियो, मुंहिंजूं अखियूं मुंहिंजे महबूब खे ॻोल्हे रहियूं आहिनि। साफ़ी अबसार आलम लिखियो त इन जो मतिलबु ज़बरदस्ती आहे। शीरी पोस्ट कई त गैर इरादे तौर ते का अहिड़ी शइ जंहिंजो इरादो न हुजे पाण मुरादो थी वञे या करणो पवे। हिकु वाइपेदार चयो त संदसि ॾाॾी बि बदू बदी खे ज़बरदस्ती या गैर इरादी तौर चवंदी हुई। घणनि वाइपेदारनि जो ख़्यालु आहे त इन लफ़्ज़ जी माना ज़बरदस्ती नथी थी सघे, न चाहींदे बि जेका शइ थी वञे उहा ज़बरदस्तीअ में न थी अचे।